लाइन सां ॾिठियूं तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहे हैं। हुकूमत ऐं मुआशरे खे तेज़ी सां वधंदड़ आबादीअ जे मसइले ते ध्यानु ॾियणो पवंदो, इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। पीपल्स पार्टीअ जे हर दौर में वधंदड़ आबादी जे मसइले खे हल करण में नुमायां अॻभराई थी आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे पीपल्स पार्टीअ जे हुकूमतुनि आबादीअ ते ज़ाब्तो आणण लाइ क़दम खयां। पीपल्स पार्टी आगाही मुहिम, सिहत जी सहूलियतुनि ताईं रसाई ऐं फैमिली प्लानिंग जहिड़ा क़दम खयां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे जनरल ज़ियाउल हक़ इक़्तिदार जे ख़ातिर मज़हबी जुनूनियत खे फ़रोग़ ॾिनो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आबादी जे आलमी ॾींहं ते पैग़ाम जारी कंदे इहो चयो। अहम ख़बरवां सां शेयर कयूं पिया। हुकूमत मुआशरे खे तेज़ीअ सां वधंदड़ आबादी जे मसइले ते ध्यानु ॾियणो पवंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जे हर दौर में वधंदड़ आबादी जे मसइले खे हल करण में नुमायां अॻभराई थी आहे। पीपल्स पार्टी जे हुकूमतुनि आबादी ते ज़ाब्तो आणण लाइ क़दम खयां। पीपल्स पार्टी आगाही मुहिम, सिहत जी सहूलियतुनि ताईं रसाई ऐं फैमिली प्लानिंग जहिड़ा क़दम खयां। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जनरल ज़ियाउल हक़ इक़्तिदार जे ख़ातिर मज़हबी जुनूनियत खे फ़रोग़ ॾिनो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आबादी जे आलमी ॾींहं ते पैग़ाम जारी कयो।